अवलल्लाह वली मालाल मजोधणी अवलल्लाह वली मालाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सा सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पाए उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हनि मथे कीनरा सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधामी रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे। दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो हमेशा मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो खुशन भरियो गुज़रंदो हुजे अव्हां जे इल्म में अव्हां जे सौर में बरकत थींदी हुजे अव्हां सुठो सोचींदा हुजो सुठी मंज़िल ॾांहुं रवाना थींदा हुजो इल्म अदब में ॾाहप में हुनर में साइंस में टेक्नोलॉजी में अॻियां वधंदा हुजो इल्म जे लाइ ईअं सम्झो त प्यासा हुजंदा हुजो त इल्मु हासिलु करणो हुजे पोइ कामयाबी हासिलु थींदी हुजे हुनर हासिलु करणो हुजे पोइ कामयाबी थींदी हुजे ऐं पाण में मोहबत मेठ जेका हुजे उहा पाण में पैदा कंदा हुजो साड़ हदस खां इन्हनि सभिनी शयुनि खां परे रहंदा हुजो मोहबतूं विरहाईंदा हुजो कुल्फतुनि खां परे रहंदा हुजो कुल्फत कठी करण खां हिकु सिट मोहबत जी चङी हुजे सो उहे मोहबत जेका हुजे उहा हिक ॿिए जे लाइ रखंदा हुजो मोहबतुनि सां जहान खे वधाईंदा हुजो सफ़र ॾांहुं निकिरी हलंदा हुजो अॼु छंछर जो ॾींहुं हुजे ऐं जेको मौसम हुजे उहो त मींहं पोइ हेॾां पोइ कुझु थधि कुझु गर्मी हाणे त हारी नारी जेको हुजे उहो बि पंहिंजे कम में मशरूफ़ हुजे छो त हाणे त काफ़ी इलाइक़े पासे असां माण्हू हुजऊं अनाज खे खाइण वारा सो हाणे कणक लहण जी मुद लॻी पई हुजे सभु इन में लॻा पिया हुजनि त ख़ैर जो इहो फसल लहे त पोइ वरी को ॿी दुनियादारी जो के त वरी अञा नए फसल जी तयारी कंदा हुजनि त फसल पोखींदा हुजूं भाॼियूं महांगाई त रोज़ ॾिसंदा हुजो या चढ़ंदी हुजे पर असांखे पंहिंजी महिनत जारी रखणु खपंदी हुजे महिनत सां ई असां कुझु हासिलु करे सघूं बाक़ी न त इहे ठलियूं ॻाल्हियूं ॿुधी ठलुनि ॻाल्हियुनि ते हली ठलुनि ख़बरुनि ते हली पंहिंजो वक़्तु न विञाईंदा हुजूं जंहिं वक़्तु विञायो उनखे कुझु न हथ आयो हुजे सो वक़्त जो क़दुरु कंदा हुजो ऐं असां वटि महिराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे उनखे असां लाइक बि करियूं सब्सक्राइब करूं बेल आइकन खे वॼाईंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो अव्हां सभु असां बि उनखे ॾिसूं अव्हां लाइ कोशिशि करूं के इहे शयूं रखूं अव्हां ॾिसो उनखे पसंदि करो त हिनखे महिराण टीवी ऑफिशियल खे अव्हां जेको हुजे सब्सक्राइब करणु ज़रूरु ॾिसंदा हुजो उनखे ज़रूरु कंदा हुजो उन सां अलावा ॿुधाईंदो हुजां की अॼु सदारती चूंड थींदी हुजे सदर जी चूंड थींदी हुजे मुल्क जो वरी नओं सदर चूंडबो हुजे ईंदड़ वक़्त लाइ सो हाणे वज़ीर आज़म वज़ीर आला इहे सदर सभु चूंड थिए हाणे अवाम जी अलाए कहिड़ी चूंड थींदी हुजे त हाणे अवाम खे हाली त महांगाई जा लोला मिलंदा हुजनि ऐं साईं बि इहो क़िबलो मुराद अली साहब चवंदो हुजे त तव्हांखे इहो अकाउंट में वरी के ॾोकड़ मिलंदा हुजनि क़िबला एॾा अरब असांखे रुॻो चवंदो हुजे त मिलंदा हुजनि हणी ॾींदो हुजे को इहो फैक्ट्रियूं को नओं सिस्टम ठाहे ॾींदो हुजे त सिंध जा माण्हू को ख़ुशहाली तरफ़ वेंदा हुजनि बाक़ी क़िबला इहे जे 2000-3000 तूं ॾींहुं एॾा जूं अरब तूं खपाए छॾींदो हुजे 2-3 हज़ार मां त असांजो इहो थियो वञे बान पीढ़ी इहो को पान को बीड़ी को होटल जो ख़र्चो थी वञे पोइ वरी सभु को वाको करे त साईं असांखे छा ॾिनो इन जे करे तूं असांखे अहिड़ो सिस्टम ठाहे ॾींदो हुजे अहिड़ियूं को कंपनियूं अहिड़े को कारखाना हणी ॾींहुं त सिंध जो माण्हू हुनरमंद थिए इन मोहताजी खां बचो पियो हुजे सिखे अहिड़ा कम लॻा पिया आहिनि दुनिया में हींअर ॾिसो त दुनिया जूं अहिड़ियूं ख़बरूं अचनि त शादियुनि में अरब खरब खपाए छॾीनि इहो ॾिसो केॾी ख़ुशहाली हुजे इहो कीअं हुजे वापार में त असांखे वापार इहे हुनर इहे कम सेखारींदा हुजो अवाम खे त जंहिंमें
भलाई ऐं बहितरी थींदी हुजे। बाक़ी न त केबला रुगो इहे ॻाल्हियूं करे पोइ आवाम जो रुगो इहो खे ध्यानु छिकाइण में बि वक़्तु गुज़री हुजे। केबला हाणे भली इहो रहम कंदा हुजो ग़रीब माण्हुनि ते, असांजो ख़ैरु हुजे। पर जेके वीचारा वाक़ई ईअं हुजनि, हींअर अहिड़ी महांगाई हुजे जो नंढो आबादगार जेको हुजे उहो ॾुख में ई हुजे, बाण न वठे ॿिज न वठी सघे, पोइ कहिड़ी उपत खणंदो हुजे, पंहिंजी ॿनी मां पाण फाथो पियो हुजे, कर्ज में असली ॻाढ़ो लॻो पियो हुजे। सो किबला इहा मिड़े महिरबानी कंदा यार बखर हींअर रुगो वात सां चई छॾो त तव्हांजे अकाउंट में तव्हांजे वञे 5,000 मां त हींअर घर जो सीधो पूरो न थिए। जे अटो वठूं त भाॼी न थिए, जे भाॼी वठूं त महिमान जो ख़र्चो किथां आणूं, को दवा को दारूं। सो ई हाणे अवां मूंखे सोचणु खपंदो हुजे, आउं त ठलो हणा इहो वात, पाण अव्हां जी मर्ज़ी हुजे। बाबा जेको वणेव सो सोचे कंदा हुजो। हाणे उहो चवंदा हुजनि अबा हाणे तव्हां ॿधी हुजे पग किबला, पाण अव्हां जी मर्ज़ी हुजे, जिथे वणेव असांखे रखंदा हुजो, पर असां पंहिंजी इहा किर्त करूं, पंहिंजे ॻाल्हि सां हलंदा हुजूं। इन जे करे चाली चपलनि असांजो दोस्त जेको हुजे फन जो ॾाहो ख़ामोशी में, अव्हां उनखे ॾिठो हुजे त कीअं हले हुजे हेतिरो, पर उन जूं ॻाल्हियूं एॾियूं भलियूं हुजनि जेके मुंहिंजे जेन ते हुजनि। चाली चपलनि चयो हुजे त मुंहिंजे लाइ उहो ॾींहुं सुठो न हुजे जंहिं ॾींहुं मुंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट न हुजे, माना खिलंदा न हुजूं, उहो ॾींहुं असांजे लाइ को सुठो न हुजे। वरी चाली चपलनि चयो हुजे कि मुंहिंजे लाइ बरसाति ॾाढी सुठी थींदी हुजे, मूंखे वणंदी हुजे बरसाति, मींहुं वसंदो हुजे, उन जे लाइ त मुंहिंजा जेके लुड़क हुजनि न उहे उन में गुम थी वेंदा, मूंखे लोक न ॾिसी सघंदो हुजे, मुंहिंजा ॾुख न ॾिसी सघे, इन करे मींहं में मुंहिंजा लुड़क बि गॾो गॾु वही वेंदा हुजनि। त माना एॾो ॾुखारो माण्हू जेको हुजे, हिकिड़ो ॾाहो माण्हू हुजे, उहो पंहिंजे ॾुख खे बि ईअं लिकाए, कीअं लिकाईंदो हुजे ईअं लिकाए। वरी चाली चपलनि चयो हुजे त जीअं इंसान हिन धरतीअ ते न रहणो हुजे, ईअं ॾुख बि रहणा न हुजनि। सो ॾुखनि मां ईअं माण्हू निकिरे त हर ॾींहुं पाण खे मुस्कुराहट सां खिलण सां सफ़र में शुरू थींदो हुजे, घर हुजे ॿाहिरि हुजे, वर्ज़न्स करे थोरो खाधो खाईंदो हुजे, पाण खे ॾाढो साफ़ सुथरो रखंदो हुजे त हुनजी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदी हुजे। सो बिल्कुलु इहो जेको मुंहिंजो ख़्यालु हुजे, चाली चपलनि जेका ॻाल्हि कई हुजे उहा मूंखे 100% सुठी बि लॻंदी हुजे, उन ते अमल बि करणु खपंदो हुजे। सो हाणे प्रोग्राम जी शुरूआति में वरी बेटाई साईं जी वाई हुजे, उनखां पोइ अव्हां जी फ़ोन कॉल ते न त कचहरी ज़रूरु करूं। सो वाई हुजे त वाग धणी तुंहिंजे वस, आउं का पाण वहीणी आहियां, वाग धणी तुंहिंजे वस। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में, ऐं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदो हुजां कल्ह खां असांजो हुसैनाबाद में मेड़ो लॻो पियो हुजे, असांजो पंहिंजो बगड़ी बिरादरी, उते हुन मेड़े में असां में गॾु हुजूं सभु। ज़ोर कल्ह खान मेले जे बि उणतुण में हुजां, सो हाणे राधुला हुन मेले मां अञा अचे, कल्ह अहिड़ो फंसकन हुजे, वॾा चौडूल लॻल हुजनि। अॼु वरी चवंदो हुजां त वञा हिन मेले खे घुमी करे हे चौडूल सभु जेके हुजनि खणी वरी अव्हां खे बि ॾेखारूं त मेलो कीअं हुजे, असां हिनखे कीअं मल्हूं। मेला सादियूं मुरादियूं इहे सभु रंग हलंदा हुजनि, सो अव्हां वटि बि सादियूं मुरादियूं मेला मलाखड़ा इहे सभु। अॻियां वरी हिकिड़ो भलारो महीनो, अॻियां भलारो महीनो अचे, वरी उनजी तयारी, वरी पोइ उन में असां इहो साहियुनि ऐं गिदरनि, वरी इन्हनि जे सभिनी जी बि इहा बि ॻाल्हि थोरी जहन में हुजे, सोचूं हिन महीने में को असां बि को इहो कमकार करूं। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे, हलो हलो हलो, अधु अला काॾे हुजे, हलो ख़ैर अधो इहो ॻाल्हाईंदो हुजे त पोइ ज़रूरत सां कचहरी करूं।
पर ॻाल्हि इहा हुजे त ज़िंदगी में माण्हू जिथे हले वहे वापरे ख़ुशियूं गम इहे सभु दुनिया जा हुजनि कम, इन्हनि कमनि में माण्हू अॻियां अॻियां वधंदो हलंदो हुजे। ऐं जीअं मेड़े जी मूं ॻाल्हि कई त सिंध में मेड़ा बि जेके हुजनि इहे बि ॾाढा सूंहं भरिया हुजनि। मेलनि में जेको हुजे मलाखड़ा थींदा हुजनि, घोड़े जी ड्रोड़, उठ जी ड्रोड़ थिए, पोइ हारी मज़दूर इहे सभु इहे पंहिंजी दिलि विंदराइण लाइ उते वेंदा हुजनि। इलाइक़े जा माण्हू वरी कमाईंदा बि हुजनि, मेले खे सुहिणो घुमंदा बि हुजनि, हिकिड़ी ख़ुशियूं हिकिड़े मुर्कूं इहे बि मिलंदियूं हुजनि। बाक़ी न त हर ॿियो ॾींहुं ख़बरुनि में टीवी में ॾिसूं त सॼो ॾींहुं ख़बरूं अहिड़ियूं हुजनि त हू हुनखे परचाइण में, हू हुनखे परचाइण में, हू हुनखे परचाइण में, रुसण में हे त नाने जहांगी खे बि मारे विया हुजनि। हाणे कहिड़ी अचे दौर थियो जे सासदान, हू हुनखां रुसे, हू हुनखां रुसे, हू हुनखां कसे वञे। जहिड़ी ॿारनि वारी किरत हुजे घर में ॿार जीअं कनि हू हुन सां, हू हुन सां। हाणे त असां रुॻो इहो टीवी में ॾिसी ॾिसी रहंदो पाण अची परेशान थींदा हुजूं त इहो कहिड़ी सासत हुजे। सासत में हाणे काकत ई न रही हुजे वञी। सो हिकिड़ी फोन कॉल। हलो हलो, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कड़े शहर खां भाउ? हा, मीरपुर बाथेलो खाऊं दिला घोटकी। नालो पंहिंजो ॿुधाईंदो जी अदा, मां थेले वारा घोटकी वारा भाउ? मोहम्मद उस्मान गडाणी, ॻोठ गुलबेग गडाणी। अदा ॿियो ख़ैर हुजे, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि? सभु ख़ैर दुआ शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। हा, कीअं जो प्रोग्राम ॾिसूं था रोज़। वाह वाह, छंछर ते ॾिसंदो हुजी, हूअं मेहरान टीवी रोज़ ॾिसंदो हुजी, ईअं न अदा? हा रोज़ ॾिसंदा आहियूं। वाह वाह, मेहरान टीवी हुजे अव्हांजे पसंदीदा चैनल हुजे न? हा हा बिल्कुलु बिल्कुलु, असांखे तरह जो प्रोग्राम मामू ऐं रामू इहो साईं वणे थो। वणंदो हुजे न? हा हा हा, उन में कहिड़ी ॻाल्हि वणी हुजे अॼु? ॻाल्हि सभु वणी हूंदी आहे असांखे। वाह 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 वाह, पाण माण्हू भलो हुजी ज़माने जूं ॻाल्हियूं ॿुधी सुणी, हिनजे करे हर ॻाल्हि तोखे हिते मिलंदी हुजे ज़रूर। इंशाल्लाह इंशाल्लाह। ॿियो ख़ैर हुजे, ॻोठ राज बचड़ा सभु ठीकु हुजनि? ठीक ठीक, सब खैर खैरियत आहे। बचड़ा ठीकु हुजे? वक़्तु कीअं गुज़रे? वक़्तु भलो गुज़रे थो, बाक़ी ज़्यादा आहे। वक़्तु भलो गुज़रे, बाक़ी महांगी। हा, बाक़ी त मसला त पोइ दुनिया में हलंदा रहंदा हुजनि। घर में मसला मसाइल जनानी जा इहे ताबा थींदा हुजनि। वॾी महिरबानी हुजे अदा, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। अधे खां हिन जे करे पुछो वक़्तु के माण्हू पाण ई सुठो करे गुज़ारींदो हुजे। अबा ॾुख पाण वटि हुजनि, ॾुख लिकाए मुख ते मुर्क सजाए हलंदा हुजूं त ॾुखनि मां निकिरंदा हुजनि। चवंदा हुजनि तकलीफ़ खे माण्हू खे अची वञे त माण्हू सब्र में हले, ख़ामोश सब्र, मुख ते मुर्क सजाए माण्हू हले, उन ॾुखे वक़्त खां निकिरी वञे माण्हू। सो हिन जे करे हौसलो जंहिं वटि हुजे उहो माण्हू ॾाढो कामयाबु हुजे। हौसलो हारे वेही रहंदा हुजो, पोइ ज़मानो त उअं ई ख़बर हुजेव त पोइ चवंदा हुजनि अदा हाणे हिन में हाल ई न रहो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कड़े शहर खां भाउ? इरशाद अली सर, शाणी घोटकी। अदा छा हाल हुजे घोटकी वारा भाउ? ठीकु हुजी, चङो भलो हुजी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह जी, सब ठीक। तव्हां ख़ैर आहे सर? ख़ुशि आहियो? दुआ लगी पई हुजे। कीअं हुजे मौसम? जी ॿी बि फोन या घोटकी खाई हुजे। कीअं हुजे मौसम घोटकी जी भाउ? मौसम मेरा घोटकी तमामु बहितरीन आहे। वाह, भलो शहर हुजे घोटकी जो दा? अल्हम्दुलिल्लाह जी, तमामु सुठो शहर आहे। हा, भलोड़ शहर हुजे, माण्हू ॾाढा भला हुजनि, ॾाढा सुफ़ी ख़्याल जा माण्हू, मोहबत कंदड़, महिमान नवाज माण्हू हुजनि। जी जी बिल्कुलु बिल्कुलु सर, बिल्कुलु। हा, मां ॾांहुं घोटकी बि आयो हुजांइ, वरी पासे में ॾांहुं साईं अनवर साईं जो मेड़ो बि घुमी आयो हुजांइ। जी जी बिल्कुलु सर, तमामु सुठो मेलो थींदो आहे हिते। हा, भलो मेलो थींदो हुजे, भला रंग हुजनि, मेले खे घुमंदो हुजी न? जी जी बिल्कुलु साईं, बिल्कुलु मेले ते घुमो। कीअं अॼु कीअं ज़ाद कयो हुजे एॾे वक़्त में त भाउ रामण खे अॼु फोन करां, ज़ाद करां?
बस ये नंबर ट्राई कंदा रहंदा आहियूं, तकरीबन कॾहिं लॻंदो आहे कॾहिं न लॻंदो आहे, इहो ई मसइलो हूंदो आहे नेटवर्क, कॾहिं नंबर न लॻंदो, कोशिशि कंदा रहंदा आहियूं। अॼु नंबर लॻंदो पियो आहे। अॼु लॻे थो साईं। हा अॼु नंबर लॻंदो पियो आहे। ॿियो त ख़ैर आहे, सभु ठीकु हुजनि था। सभु ठीकु सर, अलाह जी वाह महिरबानी आहे। वाह वाह, मोहबतूं हुजनि प्यारा जूं इहे मोहबतां मूंखे अखियुनि ते मिठड़ा। साल ख़ुशि हुजो, जितो जो ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी हुजे। एॾां जी ॿोली बि कमाल हुजे। अदा केॾांहुं वेंदो पियो आहियां, किथां ईंदो पियो आहियां, छा करंदो पियो आहियां। सो एॾां दोस्त हुजनि मां सां मिलिया हुजनि, मां सां इहा ॻाल्हि कंदा हुजनि, मां बि चवंदो हुजां अदा मां बि ईंदो पियो आहियां हाणे, पोइ वरी मेलो घुमंदो पियो आहियां, पोइ वरी वेंदो पियो आहियां मां ॻोठ पंहिंजे वेंदो पियो आहियां। सो असांजे इलाइक़नि में एॾा मथां जी उतर जी लाड़ जी ॿोलियूं अंदाज़ इहे बि लहजा ॾाढा सुहिणा हुजनि, मूंखे ॾाढो सुठो लॻे। एॾां त वरी पोइ घोटकी जी माथिल जी हा वरी टोपी ॾिसंदा हुजो, कढ़ी न कमाल हुजे, उनजी भित थोरी वॾी हुजे, टोपी वरी चवंदा भाई किथां जी आहे, घोटकी जी हुजे भाउ, घोटकी जी। घोटकी जा पेड़ा बि ॾाढा मशहूरु हुजनि। सो असांजी सिंध जा हर शहर, हर इलाइक़ो, हर वाहण बस्ती में नवां नवां रंग, नवियूं नयूं शयूं हुजनि। सो ज़रूरु उन्हनि ते बि कचहरी करूं, पर हाणे वरी कलाम हुजे, जलाल चांडे जो हलाईंदा हुजूं, इनखे ॾिसंदा हुजो त पोइ वरी कचहरी बि कंदा हुजूं, फोन कॉल बि अव्हां जूं ज़रूरु वठंदा हुजूं। हो एॾी देरि करे पोइ था यार अचो वो, एॾी देरि करे नथ सार लहो त को मोह या बचो वो, एॾी देरि करे इनखे ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार खे जे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में भलीकार चवंदो हुजां। अॼोका ही जेके रंग हुजनि, पोइ वरी भिटाई साईं जो हिकिड़ो बेत हुजे त सारूणी जेका हुजे त माण्हू हिक ॿिए खे सारींदा बि हुजनि। ऐं जॾहिं ख़ुशियूं ईंदियूं हुजनि अङण ते, मौसम भली हुजे, सुठो फ़सुलु थींदो हुजे, पोइ माण्हू छा सोचींदो हुजे त महिमान मिज़बान ईंदा हुजनि, को ख़ुशीअ ते ख़ुशी कंदा हुजूं, अङण ते कचहरी कंदा हुजूं, के ॻाल्हियूं कंदा हुजूं, त पोइ उन में वाधारो थींदो हुजे। सो सिंध जा माण्हू असांजा जेके हुजनि, पूरे मुल्क जा माण्हू हुजनि, उहे महिमान नवाज़ी ने फ़सुलु लहण ते वॾा ख़ुशि थींदा हुजनि। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? गुरनेज़ अली चांडियो ॻाल्हायां थो, मिठा लाड़काणे शहर खां। भली करे आया हुजे अदा, ठीकु हुजो, चङा भला हुजो, लाड़काणो ठीकु हुजे भाउ? अल्लाह जो शुक्र आहे मिठा, अल्हम्दुलिल्लाह लाड़काणो बिल्कुलु ठीकु ठाक आहे। तव्हां बि ख़ुशि आहियो? वाह वाह, वॾी महिरबानी हुजे। असां बि बिल्कुलु, अवां ख़ुशि, असां ख़ुशि हुजऊं। कीअं वक़्तु गुज़रे अदा, वक़्तु कीअं गुज़रे? वक़्तु सुठो पियो गुज़रे, अल्लाह जो शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, एंजॉय कयूं पिया। वाह वाह, अवां जे इहो ई त हुजे त असां अचूं त अवां जेको हुजे अवां ख़ुशि थींदा हुजो, अवां के ॻाल्हियूं ॿुधंदा हुजो, पंहिंजो पाण खे चुस्त रखंदा हुजो, ॾींहं खे सुहिणो करे गुज़ारींदा हुजो। बिल्कुलु। मां हिकिड़ो गानो हसन मंज़ूर जो तव्हांखे ॿुधाईंदुसि। जी जी। सिंध खे कर खुशहाल मौला, सिंध खे कर खुशहाल, लाड़ो तर जे मांगरनि खे, काछे की घर जे सागियनि खे, कर तूं माला माल मौला, सिंध खे कर खुशहाल। जी मिठा। वाह 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 वाह, सुहारी सिंधड़ीअ खे कर खुशहाल, उतर काछो लाड़ सभिनि खे कर खुशहाल। वाह वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि ऐं सुहिणनि लफ़्ज़नि में बयानु कयो हुजेव। सुहिणा एतिरे वक़्त में पोइ काथे इहे ॻाल्हि लिकायो वेठा हुजो अवां? ठीकु आहे मिठा, सॼी सिंध ख़ुशि हुजे, आबाद हुजे न। मोहबतूं मोहबतूं, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। अधे जीअं ॿुधायो हुजे त पोइ आउं चवंदो हुजां भिटाई साईं जो बेत हुजे त कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं, कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं, हाय हाय जे तो सजण सारिया
वस नाहिन मूं जॾहिं कॾहिं तूं तो अण ॾिठे आरा करी। हाय हाय। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो 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 अदा अदा हलो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ए नंबर मिलाए वरी काॾे हलियो वियो हुजी? भाई हाउस रेडियो कया ॿुधिजे कोन तोखे कोन थो ॿुधिजे तुंहिंजो त आवाज़ अचे पियो। ए कॾहिं के हाणे आवाज़ आयो हुजे चाचा तूं बि ॻाल्हि खे अहिड़ो ठाहे वञी पाण त लाहे ॿिए ते रखे छॾी। साईं ख़ैर आहे चार ई तबियत सही आहे। दुआ दुआ लॻी पियो हुजे काथे गुम हुजी न हाल न अहवाल न का ॻाल्हि न ॻणत छो कहिड़ी कम में मसरूफ़ हुजी। भाई वरी खैरनि खां लबारा शुरू थी विया आहिनि कनि कनि जा। लाबारो तुंहिंजे पासे बि शुरू थी वियो हुजे? हाज़े खड़ा घणा निकिरी पिया आहिनि हुकूमत वठे ई कोन थी। असांजे सेशन खे 3500 रुपया ॾियो अचूं सरकार त कयो आहे 4000 अघु। छो माना सफ़ा वठंदा ई न हुजनि? न सरकार जा जॾहिं सेंटर खुलनि नंढे ॿोलियूं लॻनि कमीशनूं मिलनि पोइ खुलंदा 6 महीने में। हा यार इहो बि वॾो मसइलो हुजे। इहो बि वाक़ई वॾो मसइलो हुजे त फसल लहे माण्हू ख़ुशी ख़ुशी करे जल्दी करे फसल खे खणंदो हुजे त वरी पोइ इहे मसइला जेके हुजनि इहे ॾुखिया मसइला हुजनि। इहे ॾुखिया ॾुखिया बसि आहे पोइ सेठनि खे पोइ थिया आहियूं हुते ॾियूं पिया पियो कुझु खाइण लाइ बचण लाइ खुंजा कुझु बिज पिया रखूं कुझु वरी बाण बितर लाइ खपायूं था। न भाऊ नओं जेको इहो अनाज लथो हुजे न अॼु मुबारकूं हुजनि। साईं ख़ैर मुबारकूं असां जिन सियासतदाननि खां भॼूं था उहे त जाते मुंहिंजा निकिरनि ई कोन था। बसि अबा पोइ इहो चवंदा हुजऊं त वोट बावां जो पोइ सियासतदान बावां जा पोइ जेको वणेव सो चूंडींदा हुजो। न साईं न वोट असांजा कोन आहिनि वोट ॿियनि जा आहिनि हीअ मिड़ेई असांखे ज़ोरी कंध में आया अथनि। हा भला पोइ ॿियो ॿुधाईंदो हुजे त अनाज कीअं लहंदो हुजे एकड़ को चङो लहंदो हुजे भला? शुक्र आहे 35-40 मण लाइ थो हुन में वरी कमंद बि काए हला बसि कणिक लुणक वरी कमंदनि जूं गुॾूं गुॾूं थींदियूं वरी खैरनि सां कमंद बि तयारु थी वेंदो। माना हे 2 फसल खयां हुजनि पोइ त माना कमाए वियो हुजे अबा ॿियो? न शुक्र आहे सही आहे पर अगरि हुकूमत वठे साईं हुकूमत में कुझु कयो त भाण सस्ता कयो DAP भाण 13,000 रुपया बोरी आहे। बसि इहो साईं खे चवंदा हुजूं साईं खे चवंदा हुजूं त वाह हाणे इहो हाल अहिवाल सॼो ॿुधो हुजेव त वाका हुजनि हमराहनि जा इहे जेके महिनत कनि फसल लहे वरी ॾुखिया इहे हुजनि त पोइ उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो हुजे बाक़ी। न सही आहे साईं खे चओ त कमीशन कुझु घटि कर मथे कमीशन घटि ॾे असांजी ख़र्च पई लहे असांजूं ॿनियूं मथे पाणी डीज़ल ते। वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि। साचो सफ़ा ईअं हुजे सही हुजे त हाणे फसल लहे जेको आगाटो पंहिंजो फसल खणे जल्द खणे उनखे बारदाने जो मुश्किल हुजे अघु घटि मिलंदो हुजे पोइ हुन वीचारे जो छा बचो हुजे जो एॾो भाण महांगो वठे दवाऊं वठे हे मथां मींहं तकलीफ़ूं अहिड़े हाल में बि पंहिंजो गुज़र सफ़र लाइ ॿनी ॿारो कंदो हुजे त पोइ हाणे ज़ाहिर आहे इहो बि असांजी सरकार खे अखि खोलणु खपंदी हुजे त बाबा हारी ऐं मज़दूर जो इहो क़दुरु ईअं कबो हुजे न त उन वक़्त सिर उनजे सम्झो त दर ते वञी पुॼंदो हुजे माण्हू त भा हे अघु हुजे उहा अघ जी हुनखे ख़बर हुजे हुनखे बहाना मिलंदा हुजनि पंहिंजो गुज़र बसर कंदो हुजे को ख़ुशी को घर को ॿियो ठाहींदो हुजे न फसल जे आधार ते त हू सोच रखंदो हुजे त हाणे मुंहिंजो फसल लहंदो हुजे कणक लहंदी हुजे त हीअं कंदो हुजे अनाज लहंदो हुजे त हीअं कंदा हुजऊं। सो हाणे बाक़ी हाणे जे सरकार रुगो पंहिंजूं ॻाल्हियूं करे ऐं अवाम ॾे को ध्यानु न हुजे त पोइ हाणे उते त पोइ इहो हुजे जीअं काको वाका कंदो हुजे काको वाको त सही कंदो हुजे पोइ हाणे ॿुधणु कमु सियासतदाननि जो हुजे बाक़ी हाणे फ़क़ीर रामण जी ॻाल्हि हुजे सो इहा ॻाल्हि काका मूं अञा अॻियां मोकिले छॾी हुजे तुंहिंजी वॾी महिरबानी हुजे। हाणे वरी हिकिड़े सुहिणे गीत ॾांहुं हलंदा हुजूं इहो गीत तव्हां ॾिसंदा हुजो हाय हाय गुलाबी जोड़ो जेको हुजे सो इहो गुलाबी जोड़ो सुहिणो हिकिड़ो गीत हुजे इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि अचूं तव्हां सां खोड़ सारी अञा कचहरी कंदो हुजां।
एक दफ़ो ॿीहर भलिकार चंदो जावा खेवा जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा हमेशा हिन कोशिश में हुजे तव्हांजे चेहरनि ते अव्हांजे मुख ते मुरकू ॾींदा हुजूं अव्हां जूं जेके मोहबतूं हुजनि उहे माणींदा हुजूं अव्हां जित जित हुजो वाण वस्ती ॻोठ शहर दुनिया जे कड़ी बि कुंड कुड़स में वेठा हुजो पर असांजे अखुनि ते अव्हां ॾिसो फेसबुक ते ॾिसंदा हुजो यूट्यूब ते मेहरान टीवी ऑफिसल ते अव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो उनखे लाइक कंदा हुजो शेयर कंदा हुजो अव्हांजा वॾा हे कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि अव्हां अहिड़ो ॾिसंदा हुजो वरी उन ते लिखंदा बि हुजो सो इहे अव्हां जूं मोहबतूं अणगणियूं मोहबतूं हुजनि के असांजी ॿोली खे अव्हां अहिड़ो पसंदि करो के ॿोली हा अव्हां बि पाण ॻाल्हाइण जी कोशिशि बि करो सिखो बि ॻाल्हायो बि प्रोग्राम में शामिलु थींदा हुजो इहे मोहबतूं हुजनि हर ॾींहुं हाणे वरी जीअं मेड़नि जी मूं ॻाल्हि कई हुजे त हिन वरी मौसम में वरी ॾिसंदा हुजो हिन भलारे महीने रमजान में वरी सचल साईं जो बि मेड़ो अचे हाय हाय सचल साईं जो बि मेड़े ते वरी वाह जा रंग हुजनि ॾिसण वटा हुजनि इल्मी अदबी ऐं वरी मौसीक़ी जा बि अहिड़ा सुहिणा सुहिणा रंग थींदा हुजनि जो वञी थींदा हुजनि ख़ैर सो इन जे करे सिंध में असां वटि इहे रौनकूं बि ज़रूरु हुजनि पर अमन अमान हुजे मोहबतूं हुजनि भाईचारो हुजे न त अञा बि इहे शयूं तमामु घणो वधंदियूं हुजनि इलाइक़नि में इहो कारोबार इहो सिस्टम माण्हू वधे जिथे माण्हू वापार करे कारोबार करे इहो सॼो थिए अचु वञु रहे त पोइ हिन में अञा वधीक माण्हू नाणो बि कमाए सघंदो हुजे पंहिंजे इलाइक़े में इहा ख़ुशहाली बि हुजे माण्हुनि जे मुख ते मुर्क अची वञे इहा बि सम्झंदा हुजे त वॾी हिकिड़ी नेकी हुजे ख़ुशहाली हुजे सो इन तरफ़ बि ध्यानु ज़रूरु धरींदा हुजो ऐं इहा कोशिशि हुजे त हेल सचल साईं जे मेड़े ते वञी करे उहे रंग बि अव्हांखे ज़रूरु ॾेखारूं उहे रंग अव्हां ॾिसो उन्हनि रंगनि में अव्हां बि शामिलु थींदा हुजो त पोइ उहे ज़रूरु रंग अव्हां ॾे बि ईंदा हुजनि अव्हां उन्हनि रंगनि में शामिलु थी करे मेलनि में इहे मोहबतूं इहे मुर्कूं माणींदा हुजो सो इहो नंबर बि हुजे मेहरान टीवी ऑफिसल यूट्यूब हुजे फ़ोन नंबर बि हुजे न नंबर ते अव्हां फ़ोन कॉल ज़रूरु कंदा हुजो उन ते शामिलु बि थींदा हुजो सो हाणे वरी जिते शादियूं मुरादियूं ऐं लाॾा सेहरा हुजनि सो उहे बि ज़रूरु अव्हां इन ते अव्हांखे ॾेखारींदा हुजूं हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे या वठंदा हुजूं हलो हलो अस्सलाम वालेकुम रामण वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भाउ ईंदे चवनी आ वींदे चवनी वेह सॼो छॾे ॾेव अङण अच उन्हनि जे अली ख़ान चांडियो अर्ज़ु करे पियो डेरा मुराद जमाली खां वाह वाह दा डेरा मुराद जमाली वारा भली करे आयो हुजे अंदा भली आयो हुजे वाह जो बैत पढ़ियो हुजे ॿियो ख़ैर हुजे शायो ॿियो ख़ैर आहे रमण हा दुआ दुआ लॻी पई हुजे कीअं हुजे डेरा मुराद जी मौसम कीअं हुजे इलाइक़ो कीअं हुजे भाउ इलाइक़ो ज़बरदस्त हुजे फसल मुल्क सरसब्ज़ लॻो पियो हुजे थोरी मौसम झुड़ाली बि हुजे अलाह रहम कंदो हा मालिक साईं रहम करे बाक़ी फसल भला थिया हुजनि न अल्हम्दुलिल्लाह चणनि जे तव्हांखे खाइण जी दावत ॾियूं था फुटा जे असांजा खाई वञो डेरा मुराद जमाली मजे एॾो चणो कायो हुजे ई सा जाम जाम कायो हुजे चौधारी चणो ई चणो हुजे रुगो हा भाउ पोइ इहो घणे हाणे हुजे इहो मण चणे जो एॾो कायो हुजे खणी इहो सही तक़रीबन महीने खां पोइ जेको आहे इहो अन्न तयारु थींदो रेट जी ख़बर पोइ पवंदी फ़िलहाल न आहे असांखे अंदाज़ो इहो जो एॾा चणो कायो हुजे त ज़रूर त का ॻाल्हि सोचे कायो हुजे न भाउ हा 5000 जे लॻभॻि मण हूंदो आहे हा न पोइ भलो हुजे पोइ कीअं चणो भलो थियो हुजे न भाउ भलो थियो हुजे सफ़ा भलो थियो हुजे सफ़ा अचे खाई वञो न तव्हांखे दावत आहे तो भाॼाई असांजी खे हा यार पोइ इहो वॾो वक़्तु थियो हुजे मटरनि जी ॾधणी ऐं इहो फोटनि जी खाईंदे वॾो थियो हुजे यार वक़्तु वाह जी सलाह कई हुजे चणनि जी ॾधड़ी जी सलाह तोखे अचे खाई वञो हा यार हिते अचां को पटे करे पोइ हिते पाण इहो को ॾधणी करे हिते खाई अव्हां सां कचहरी करे पोइ वरी हेॾे पंहिंजे माग ॾे माण्हू मोटंदो हुजे वाह जो कचहरियूं कंदासीं ॿाहिरि कचहरियूं कंदासीं ओताकुल में कचहरियूं कंदासीं ॾुध पीअंदासीं हा यार हेॾा बि कचहरी जा वाह जा अव्हां महिमान नवाज़ बि हुजो कचहरी ॻाल्हियूं भेटाई साईं खे पढ़ण बे त पोइ वाह वाह इहा ॻाल्हि भली कई हुजे सॼी राति वेही कचहरियूं कयूं हुजूं चांहियूं पीऊं वेही मेहुनि जे खीरनि जूं बाबा हाय 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 ओ इहे भाग्यनि वारियूं ॻाल्हियूं इहे हुजनि इहे असुल भाग्या हुजनि
वरी मखण खारायूं तव्हांखे खीर पीआरियूं जो खीर पीए सो वीर थिए ईअं हा सूफियाणो कलाम मूंखे को ॿुधायो फ़कीराणो हा कलाम ज़रूर ॿुधाए हाणे वरी सादियूं मुरादियूं हुजनि हिकिड़ो लाॾो हलाईंदा हुजो पोइ वरी कलाम तोखे ॿुधाईंदो हुजां चलो लाॾो बि सही आहे हुजे 2 महीने में शादी पाण बि कंदा हुजूं छोकिरनि जी पुट जी शादी करायूं वाह वाह पोइ इहो त भलो कमु हुजे ॿियो पोइ तव्हांखे ऐं भाॼाई खे दावत ज़रूर ॾींदासीं था अब अखियुनि ते भा अखियुनि ते वॾी दावत महिरबानी तव्हांखे ज़रूर ॾींदासीं मोहबतूं हुजनि मोहबतूं वॾी महिरबानी हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहं जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे सो हाणे वरी हिकिड़ो लाॾो हुजे इहो हलाईंदा हुजूं हाणे इहो महिराणी टीवी त सम्झो त इन्हनि ख़ुशियुनि जी बहार हुजे महिराणी टीवी जेॾी महिल ॾिसो लाॾा शादियूं मुरादियूं पोइ भिटाई त पोइ लाॾनि लाइ त पोइ वरी सभु चवंदा हुजनि अबा ख़ुशियूं हुजनि महिराणी टीवी ॾींदा हुजोसि त इहो लाॾा ॿुधंदा हुजूं सो अदियूं भेनरूं जेके बि हुजनि वॾड़ियूं हुजनि उन्हनि लाइ हिकिड़ो सुहिणो लाॾो हुजे इनखे ॾिसंदियूं हुजो उन खां पोइ वरी ख़बरूं हुजनि ख़बरुनि खां पोइ वरी वापसि अचूं अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं अद्यूणी भेनर मारिया ओ रणल जे तरुसाम में रणल जे तरुसाम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजांव सभिनी खे साल जित हुजो ख़ुशि हुजो मुर्कूं माणींदा हुजो साल जुग जुग जीअंदा हुजो इल्म अदब जी ॾाहप जी ऐं महिमान नवाज़ीअ जी पंहिंजे इलाइक़नि खे पंहिंजे शहर खे पंहिंजे ॻोठ खे आबाद करण जी सोच रखंदा हुजो वसी सोच रखंदा हुजो मोहबतूं ॾींदा हुजो कुल्फत खे कढी परे रखंदा हुजो हिकिड़ी फोन कॉल बि हुजे सो उनखे बि ज़रूरु भलीकार चवंदा हुजूं पर हाणे ख़बरुनि खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर बि थी चुका हुजूं ऐं हीअ जेके मोहबतुनि वारा रंग हुजनि ऐं सुबुह सुबुह सां 5 ॾींहं हुजे सुबुह महिराण सूमर खां जुमे ताईं छंछर खां वठी वरी आचर ताईं हुजे रामू राधा सो अव्हांजी जेका बि सुबुह थींदी हुजे मौसम जी ख़बर हुजे या जेको दुनिया में कुझु थींदो हुजे कहिड़ी नई ॻाल्हि थींदी हुजे उन हिते बि ज़रूरु अव्हां सां कचहरी वंडींदा हुजूं पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भा साईं अब्दुल लतीफ़ टालाणी सागड़ खां सर अदा टालाणी साहब ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि महिरबानी दुआऊं अल्लाह जा करम तव्हां ख़ुशि आहियो दुआ दुआ लॻी पई हुजे सांगड़ कीअं हुजे सांगड़ जा माण्हू कीअं हुजनि वक़्तु कीअं गुज़रे सागड़ जा माण्हू से प्यारा माण्हू आहिनि वाह वाह सभई घुमण फिरण जी जायूं आहिनि हा सुहिणियूं जायूं हुजनि न चोटारियूं डैम आहे हा सागड़ आबाद संसद आबाद इलाइक़ो सिंधड़ी जा अंब मशहूर सिंधड़ी बि सागड़ में हाय 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 घुमण जी जाइ कॾहिं अचो मौक़ो ॾियो बसि हाणे इहे सिंधड़ी अंब सिंधड़ीअ में लहंदा हुजनि त मां तुंहिंजो महिमान थींदो हुजां हा 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 सही हाज़िर आहियूं सही तव्हां जे लाइ हाज़िर आहियूं हा भाई सिंधड़ी अंब मूंखे ईअं वणनि जीअं मूंखे पंहिंजी सुवारी सिंध वणंदी हुजे मूंखे इहे अंब वरी अहिड़ा वणनि वाह सही वाह सही हा साईं अंब त पोइ सिंध जा इहे सिंधड़ी अंब सिंधड़ी जा मशहूर अथव मच्छी सागड़ जी मशहूर आहे हा यार इहे चोटियारियूं ते भला पोइ हाणे मसी हुजे भला खाइण लाइ हा साईं मच्छी सभु आहिनि हर क़िस्म जी कुरड़ो मच्छी जाम मशहूर आहे डंबरो कुरड़ो डंभरो बि हुजे न हा साईं हिते चोटारियूं डैम ठहियल आहे उते मच्छी उतां जी ॾाढी मशहूर आहे हो बा तुप हा पिकनिक पॉइंट आहे माण्हू अचे कॾहिं घुमण फिरण ईअं ॾिठो हुजे पोइ हाणे कीअं हुनखे सुहिणो करे छॾियो हुजे माण्हू साईं हिते राचूं बीठियूं आहिनि ॿेड़ियूं घुमण फिरण रेस्ट हाउस ॾाढो साईं माण्हू परे परे खां अचनि था कराची खां बि सची यार पोइ एतिरा ॾींहं सलाह ई न कंदो हुजे हिन महिल त मां तव्हां घुमी फिरी बींदो हुजां
साईं हाणे मौसम ॾाढी प्यारी आहे, तव्हां अचो। हाँ यार पोया सलाह हाणे कंदो जी मौसम कड़ी पूजे एड़ी गाल कई हुजे जो चंदो हो जा तो बस अजीब अची पुजंदो हो जा चोटियारूं त बस महिरबानी थी, अचो कुर्ब करे, असांजा लख महिरबानी थींदियूं। ना ना जरूर 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 ॿियो त ख़ैर हुजे न बा ख़ैर शुक्र आहे साईं। जहांगीर तालाणी यादि थो करे, शौकत तालाणी। इन्हनि सभिनी खे सलाम ॾींदो हुजी, सभिनी खे सलाम मोहबतूं। जी हा, हा साईं इन्हनि सभिनी महिरबानी जूं सर। जी सर, वॾी महिरबानी वॾी महिरबानी इन्हनि सभिनी जूं मोहबतूं हुजनि, ज़ात कंदा हुजनि फ़कीर रामण बागड़ी खे। सो सॼी सिंध में जो जिते जिते वञूं दुनिया जा माण्हू बि मिलंदा हुजनि, चवंदा बा बागड़ी ख़ैर हुजे ई, मूं चयो बा सभु ख़ैर, असां ॾे ख़ैर अव्हां ॾे बि ख़ैर हुजे। पोइ चवंदा हुजनि त वाह जो रामू ऐं राधा बागड़ियाणी अव्हां जेको हुजे महिराण टीवीअ जे हिन प्रोग्राम में ॻाल्हियूं पाण में हा जहिड़ो वेड़ ॻाल्हि सुहिणी बैत कयो। मूं चयो बा असां सिंध जे ॾाहनि खां सिखा हुजूं, असां जी तरबियत अहिड़ी कई हुजे वॾनि त पाण सां विहारे कचहरी में ॻाल्हियूं ॻणत हुनर जूं, पोइ फसलनि जूं त सुठो अनाज कीअं खपंदो खणजंदो हुजे, सुठो हारी कीअं हुजे, सुठो मज़दूर कीअं हुजे, सुठो घोड़े सवार कीअं हुजे, सुठो उठ सवार कीअं हुजे, ॾांदनि जो सवार कीअं हुजे, सुठो ड्राइवर कीअं हुजे, सुठो रध पचा करण वारो कारीगर कीअं हुजे, खट वाणण वारो कारीगर कीअं हुजे, सुठियूं खटूं किथे ठहंदियूं हुजनि, इहो अबा सुठा जेके लोहार हुजनि उहे कहिड़ा हुजनि। सो सम्झंदा हुजो त असांजी सिंध में ॾाह त एॾा हुजनि जो वञी थींदा हुजनि ख़ैर, सुठा सुघड़ हुजनि, सुठा रागी हुजनि। पर हाणे जो असांजी हाणे सोच अहिड़ी थी वई हुजे बसि इहा जो आई हुजे इहा मोबिलियल, हाणे त काको बि ॾिसंदे त उन में हलो सॼो ॾींहुं हुन कचहरीअ में ॻाल्हियुनि ॿुधण में सासत में, न त बा सिखण लाइ त अॼु बि ॻोठनि जा माण्हू अवां वञो उन्हनि वटि वेहंदा हुजो, नयूं ॻाल्हियूं कंदा हुजनि, नई ख़बर ॿुधाईंदा हुजनि इलाइक़े जी फसल जी। हे ॾिसो चोटियारियूं जी ॻाल्हि ॿुधाई हुजे अधे, मूंखे इहा ॻाल्हि वणी हुजे त पंहिंजे इलाइक़े जी साराह करणु खपंदी हुजे, कहिड़ी सुठाई हुजे, कहिड़ो माग मकान भलो हुजे, उनजी वार थियणु खपंदी हुजे, उहो कहिड़ी हालत में हुजे, माण्हू कीअं हुजनि, तालीम कीअं हुजे, इहा ॻाल्हि करणु खपंदी हुजे, तॾहिं असां वञी ॾाहा सॾिबा हुजूं। न त ठलो त पोइ सिंधीअ में चवंदा हुजनि मथो हणणु त रामू बागड़ी खे बि ईंदो हुजे, पर इलाइक़े जी पंहिंजे मागनि मकाननि जी तालीम जी हुनर जी जॾहिं ॻाल्हि करूं पोइ चवंदा हुजनि वाह 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 जी ॻाल्हि कई हुजे। सो इहा ॻाल्हि बि ज़रूरु हलंदी हुजे। पोइ हाणे छो न भला हिकिड़े वरी सुहिणे कलाम ॾांहुं बि हलंदा हुजूं। सो कलाम वरी अहमद मुगल जो अॼु भला हलाईंदा हुजूं, ख़ुशियुनि जा ॾींहं बि हलंदा हुजनि। सो हुन ख़ुशियुनि जे ॾींहं ते हिकिड़ो वरी सुहिणो गीत बि हुजे, मुंहिंजे अंगण ते आया 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 ॾींहं ख़ुशीअ जा आया। इहो ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वापसि अचूं, अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं। दुनिया जी नाहे परवाह रामण तुंहिंजो ख़ैर हुजे, दुनिया जी नाहे परवाह ओ रामण तुंहिंजो ख़ैर हुजे, ख़ैर हुजे ख़ैर हुजे ख़ैर हुजे। अवां सभिनी ॾांहुं बि ख़ैर हुजे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हां खे, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो हेलो, अबा केरु कहिड़े शहर खां भा? साईं उमरकोट खां मियां जान मोहम्मद दरगाह खां सर, ओतू कोली अबा ऐं जेठो कोली। तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, भलो प्रोग्राम हले पियो। अॼु राधा ॾिसजे कोन पई सर। अबा कोली साहब ख़ुशि हुजी, चङो भलो हुजी, ॿियो मिड़ई ख़ैर हुजे।
दुआ वांजी अभी खुश आयो खैर आ साईं। सब खैर लगो पियो हुजे। कीअं वक़्त गुज़रे उमरकोट जी मौसम कीअं हुजे? मौसम तो साईं घणी भली आहे पर महांगाई पता कढी विया आहिनि सर। ए महांगाई वरी पतो करां कढियो हुजे? जी महांगाई वरी कहिड़ो पतो कढियो हुजे? पता पता कढी विया आहिनि सर। पता कढी छॾिया हुजनि। जी जी हा सर। हा अहिड़ी एॾां वरी अलॻि महांगाई ॿी थी हुजे छा? हेॾे बि महांगाई हुजे? महंगाई पूरे पाकिस्तान में आहे सर। बसि पोइ इहो पाण खे सोचणु खपंदो हुजे त महिनत वधीक करणु खपंदी हुजे ऐं उहो कुझु करणु खपंदो हुजे जेको मींहुं वसंदे कमु अचे। पाण इहे फुज़ूल ख़र्च छॾे ॾींदा हुजूं। इहे जेके बीड़ियूं पान गुटका इहो ॿियो ख़र्च करूं, इन मां सभु मां हथ कढो। बसि पंहिंजी रोज़ी पंहिंजो गुज़र बसर इहो करणु ॼाणींदा हुजो, तॾहिं वञी हिन दौर में हिन सिस्टम में हली सघंदा हुजूं। सर वो पान गुटका परे रहिया पर हाणे अटो ई कोन थो पूरो थिए सर। हा इहो त बिल्कुलु हुजे। पाण असुल हिन सिंध जा रहाकू हुजऊं ऐं बागड़ी तूं कोली पोइ हाणे सम्झंदो हुजी असीं ॾुखिया हुजूं त पोइ ॿियो कहिड़ो सुखो हुजे। हा त पाण महिनती माण्हू आहियूं पोइ बि ॾुखिया आहियूं पोइ छा करिजे। अबा महिनत वारा ई ॾुखिया हुजनि हिन दौर में। जी हा जी हा जीअं बसि हाणे लाबारा पइजी विया आहिनि सर। एॾां लाबारो पइजी वियो हुजे? जी हा लाबारा पइजी विया आहिनि हाणे सिधा सिधा लाबारा पइजी विया आहिनि। वाह वाह। पोइ भला तूं लाबारो बि कंदो हुजी? बसि उहो छोकिरा कनि पिया लाबारो। ॾीकरा कंदा हुजनि। पोइ घणे मण ते इहो भला एकड़ लुणंदा हुजो? 2 मण सर। 2 मण ते लुणंदा हुजो? हा 2 मण वॾे खणणो आहे। पोइ इहो यार दिलि चए त आउं बि को हथु वंडराईंदो हुजां हेलो को इहो लाबारो करूं ॿियो छा? पोइ तव्हां अची वञो त पाण गॾिजी करियूं। हा बसि पोइ कयूं। अहिड़ो दौर महांगाई जो लॻो पियो हुजे त कुझु न कुझु करिणो पवंदो हुजे यार। जी हा जी हा। सो वॾियूं मोहबतूं हुजनि। इहो हाणे अचे ॾिठो हुजे त भाउ रामण खे फोन कंदो हुजां इहो एॾो वक़्तु काथे हुजी। हा अॻु में कयो तव्हां खां जलाल जी फरमाइश कई पर अॼु जलाल अॻु में ई ॿुधाए छॾियो असांखे। हा उहो बसि पोइ ज़रूरी आहे छा त जलाल जे करे ई फोन कंदो हुजी? हूअं बि रामण खे तूं फोन कंदो हुजी। हा हा ठीकु आहे महिरबानी। वॾी महिरबानी हुजे। मोहबतूं हुजनि अवां जूं। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। मूंखे सच पुछो त वॾी ख़ुशी तॾहिं थींदी हुजे जेके सिंध जा असुल रहाकू धरती धणी हुजनि। उहे हिक ॿिए जे आवाज़ खे वरनाईंदा हुजनि, हिक ॿिए सां कचहरी कंदा हुजनि। ॾुख ओरियो हुजेसि मूंसां। हाय हाय भील कोली बादा मुंहिंजो भाउ हुजे, हिन सिंध में मुंहिंजो साहु हुजे। सो जेको भील हुजे, कोली हुजे, बागड़ी हुजे, अदाई असां सभु हिन धरतीअ जा रहंदड़ हुजऊं, असुली रहंदड़ हुजऊं। सो ज़ाहिर असांजा जेके ॾुख हुजनि उहे त पोइ अवल हुजनि न। पोइ हाणे साईं खे बि इहो चयो हुजे त अबा असांजे ॾुखनि खे अव्हां न ॾिसंदा हुजो त पोइ कीअं? पोइ न त असां भिटाई जो बेत पढ़ी पोइ असां मिड़े पंहिंजी ॻाल्हि पाण में करियो छॾूं। अॼु हिन अधे मुंहिंजे कोलीअ ईअं सम्झो त भिटाई जे बेत खे सिधो करे मुंहिंजे अॻियां रखे छॾियो हुजे त अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार, अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार। किनी घणा किनी थोरा कोन्हे सूरनि जी धार, ॾिना जे ॾातार मूं झोली पाए झलिया। ही उहे सिंध जा माण्हू हुजनि जेके हुजनि दाह कंदा हुजनि, ॾुख जी ॻाल्हि बि कंदा, ॾुख वंडींदा हुजनि। असांजो कमु हुजे ॾुख ॿुधणु, असांजो कमु हुजे ॾुख खे विरहाइणु। ॾुख खे रखे छा कंदा हुजूं? ॾुख खे विरहाए छॾींदा हुजो। जंहिंखे ख़बर पवंदी हुजे त ॾुख छा आहे उहो अहसासु ज़रूरु कंदो हुजे। पोइ उन इलाइक़े जो ॾाहो हुजे, को सुघड़ हुजे, को जंहिंखे ॾिनो हुजे मालिक साईं गंज, उहो उनजी वार कंदो हुजे। भला जे न त अव्हां ख़ुशि त असां बि ख़ुशि। वक़्तु सो हूअं ई गुज़ारणो हुजे माण्हूअ खे, सो मुर्की गुज़ारींदा हुजूं। अदा कोली भाउ हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो आवाज़ अचे थी? अदा केरु हुजे, कहिड़े शहर खां भाउ? बाबा मोलाई चंगरनी करो न्यू सैदाबाद खां। अदा छा हाल हुजे भाउ? मोलाई फ़कीर ख़ुशि हुजी, चङो भलो तबियतूं बहार हुजनी?
शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि बि सभु ख़ैर आहे? दुआ दुआ लगी पई हुजे। अॼु अलाए कीअं आज़ाद कयो हुजे रामण बागड़ी खे। बाबा रामण तो में हिकिड़ो वॾो असांजो कमु फाथो आहे। वरी कमु फाथो हुजे, मां कहिड़ो इलाइक़े जो वॾेरो हुजां या मिनिस्टर हुजां। हा तो में असांजो वॾो हिकु कमु फाथो आहे। यार वॾो कमु नंढो कमु ॿुधाईंदो जे ग़रीब माण्हू हुजां सहे जी खल मिसल बस अहिड़ो हुजे जो कमु करे थींदो हुजे। हा न थी वेंदो। हा पोइ ॿुधाईंदो हुजी भला। असांखे हिकिड़ो कलाम ॿुधाइजो असांखे माना हिकिड़ो दिलि वारो पर हुजे या साईं सचल साईं जो या लतीफ़ सरकार जो कलाम हुजे। भला शीअं इन में त मां सफ़ा पटको जीअं ॿधियो बीठो हुजे मां ईअं तोखे कलाम ॿुधाईंदो हुजां। अच्छा हा इन ॻाल्हि में पोइ वरी तूं मञींदो हुजी। अच्छा हा भई इन ॻाल्हि में तूं अहिड़ी गुजारत ॾिनी हुजे सवेल बादे चयो त महांगाई कई हुजे सरकार मूं चयो अलाए सरकार जे लाइ का ॻाल्हि चवंदो हुजे पोइ मां फ़क़ीर माण्हू। बाबा पाण आम त फ़क़ीर माण्हू आहे न। हा त पोइ फ़क़ीर जो कमु हुजे बाबा पाण में ॾुख विराइण बि हाणे असांजो केरु ॿुधे। हा बाक़ी हाणे कणिक ई उहा कणिक असांजी लही अघु लॻ छॾियो अथनि लाहे। हा इहो सभु वेंदा लही आहे भा ॾुख सुख। हाणे पाण मोला आहियूं पोइ बि हाल ॾुख वंदियूं विया वंदियूं। वॾी महिरबानी हुजे सुणा ज़रूरु कलाम ॿुधाईंदो हुजे सचल साईं जो ज़रूरु। मोहबतूं आवाज़ हुजनि साल जितो हुजो ख़ुशि हुजो। इहे माण्हू हुजनि सिंध जा जेके भिटाई जी ॿोली ॿुधी पाण खे हौसलो ॾींदा हुजनि। सचल साईं जा ॿोल ॿुधी पाण खे हौसलो ॾींदा हुजनि। माना ॾिसो त जिथे अव्हांखे आथत ॾियण वारा अव्हांखे हौसलो ॾियण वारा न मिलंदा हुजनि उते इन्हनि भिटाई साईं जी ॿोली पई हुजे सिधी सिधी रिसालो पियो हुजे कलाम पियो हुजे सचल साईं जो कलाम पियो हुजे पोइ छा सम्झंदा हुजो। पर भिटाई जो त सिधो सिधो इहो बेत पियो हुजे। सच पुछो ससीअ जे आधार भिटाई साईं त सिंध जे माण्हुनि खे जाॻाइण लाइ हर वक़्तु हर घड़ी 5 सुर लिखी छॾिया हुजनि त बा मतां कॾहिं तकलीफ़ में हौसलो हारे वेहंदा हुजो। मतां कॾहिं सम्झंदा हुजो त हाणे छा कजे या असां न हली सघंदा हुजूं मंज़िल ॾांहुं कीअं वेंदा हुजूं थकिजी पवंदा हुजूं न पुॼंदो हुजे सुस्ती काहलीअ मां पोइ कीअं निकिरंदा हुजो। पोइ भिटाई साईं छा चवंदो हुजे त सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूंसी हले सा जा जीव मिठो ई न करे। त ॻाल्हियुनि वारा भिटाई साईं चए ॻाल्हियूं न करो ठलियूं सफ़र ॾांहुं वधंदा हुजो। ऐं जेको बुख इन जी ॻाल्हि करे सदड़ियो हुजे उहो भली उते ई वेठो हुजे पर जेके माणिक मोती हुजनि उहे त पंध ॾांहुं मंज़िल ॾांहुं उन वक़्त ॾांहुं ओॾांहुं निकिरी पवंदा हुजनि। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? साईं मां रामू राधा इमामदीन गाइचो तालको 7 शरीफ ॻोठ वली मोहम्मद गाइचो। भली करे हुजी अदा गांचा ख़ुशि हुजी चङो भलो। साईं असां अॻु में बि तव्हां ॾे कॉल कई आहे असांखे प्रोग्राम में तव्हां कोन शामिल कयो। अबा हे असां हींअर त बाक़ाइदे तस्दीक सनद सां तोखे शामिल कयो हुजे। अच्छा असांखे को तेरो भलड़ो ॿुधा परवेज़ अली जी शादी आहे। वाह 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 माना इहो शादियूं मुरादियूं हलंदियूं हुजनि ईअं। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जो आहे बसि इहे ख़ुशियूं सदाईं ख़ुशि हुजनि असांजी पूरो भरी सिंध सदाईं ख़ुशि हुजे। हा यार भिटाई साईं चयो हुजे त इहे मुंहिंजी सिंध जेका हुजे ईअं हुजे ख़ुशियुनि में हुजे न का झल न का पल सभु का पसे पिरीअ खे भिटाई साईं बसि सदाईं पसे पिरीअनि खे हमेशह खुशहाल हुजे सिंध असांजी। हा यार ईअं मोहबतूं विराईंदा हुजो हिक ॿिए जे लाइ मोहबतूं हिक ॿिए जे लाइ इज़तूं हिक ॿिए जे ख़ुशियुनि में ईअं गॾु थींदा हुजो हिक ॿिए खे आसरो ॾींदा हुजो हिक ॿिए खे गॾु खणी हलंदा हुजो पोइ ख़ुशियूं हुजनि गमियूं हुजनि ॾुख हुजनि ईअं हिक ॿिए जा बाह बेली थी अब आज मेड़ो लॻो पियो हुजे ते हैदराबाद में सो मेड़े ते वेही हुजे पोइ आऊं अॼु वरी घर वेठो हुजां बा। सही आहे दुआनि में यादि कजे बसि तुंहिंजा लख तुर्ब तूं असांखे प्रोग्राम में शामिल कजे
मोहब्बतूं शामिल बि थी हुजी गैचा दा वली मोहम्मद मोहब्बतुनि में असांखे बि ज़ाद कंदो हुजी। इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह अल्लाह जो हबीब तव्हांखे ख़ुशि रखंदो। वोदा जी 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 पर जे इहो भत खाई त पोइ रावण खे बि ज़ाद ज़रूर कजां। इंशाल्लाह ताला मां पंहिंजे भत में यादि कंदोसीं परवेज़ अली जी शादी आहे। वाह वाह वॾी महिरबानी हुजे, जुड़िया हुजो साल जुड़िया हुजो, वॾी महिरबानी हुजे। सो अधे जी ॻाल्हि कई हुजे त वाह जी ॻाल्हि कई हुजे त पोइ वरी मथां भेटाई जो बेत हुजे त खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसियड़ो आहे खाओड़ियुनि खे उन पंध जो। त जेके ख़ुशियूं करणु ॼाणींदा हुजनि, जेके मोहबतूं विरहाइणु ॼाणींदा हुजनि, उहे त पोइ हलंदा हुजनि उन मंज़िल ॾांहुं, उन्हनि सफ़रनि ॾांहुं ज़रूरु हलंदा। सो हाणे वरी अधे चयो हुजे त सचल साईं को ॿोल ॿुधायोसो, सचल साईं जो ॿोल बि अहिड़ो हुजे महिराणे टीवीअ जे हिन लाइब्रेरी में जो वञी थींदा हुजनि ख़ैर। हाय हाय जंहिं दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मदाम, हक मौजूद सदा मौजूद। सो सुरा फ़कीर ऐं साथ जो आवाज़ हुजे, अव्हां जे नज़र हुजे, वापसि ईंदा हुजो त अञा खोड़ सारी ॻाल्हि कंदा हुजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम पसंदीदा प्रोग्राम वादीअ महराण जे प्रोग्राम रामो राधा में भलीकार चवंदो हुजां। अॼोको ॾींहुं ख़ुशियुनि वारो ॾींहुं हुजे, ज़ाहिर जिते शादियूं मुरादियूं उते जनम ॾींहं जूं बि ख़ुशियूं हुजनि। सो जनम ॾींहुं बि जिन जिन जो अॼु हुजे उन्हनि सभिनी खे मुबारकूं हुजनि। पर गॾोगॾु असांजो प्यारो ॾाढो सुहिणो नौजवान हुजे, हमेशह मुख ते मुर्क मोहबती हुजे। सो दानियाल मेमण खे, जेको दानियाल मेमण खे हुजे, सो हुनखे जनम ॾींहं जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। दानियाल हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। प्यारा दानियाल, दुआ आहे त हमेशह पंहिंजे कमनि में, पंहिंजी मोहबतुनि में हीअं मोहबतूं माणींदो हुजे। जनम ॾींहं जूं अव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। हिकिड़ी फोन कॉल बि हुजे। हलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। हैदर भटिया दा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि जो सभु ख़ैर हुजे न? ख़ैर लॻो पियो हुजे, हाणे सभु ख़ैर हुजे। अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर हुजे। बसि असां पंहिंजे धंधे में लॻा पिया आहियूं। हींअर चर्च जा लाबारा पइजी विया हुजनि, असां तव्हांखे बि यादि कंदा हुजूं। लाबारा कीअं ज़ोर शोर सां हलंदा हुजनि? ज़ोर शोर सां लॻा पिया आहिनि, ज़ोर शोर सां। मौसम भली हुजे, हींअर सॼो ॾींहुं भली माण्हू लाबारो कंदो हुजे। हा सॼो ॾींहुं कंदा, सॼो ॾींहुं शाम जो 6 बजे ताईं। ईअं न? हा साईं, मौसम हिन में जंहिंखे लाबारो करणु खपंदो हुजे, जंहिंजी कणिक पची वई हुजे, मज़े सां पंहिंजो लाबारो कंदो हुजे। फर्स्ट क्लास मौसम हुजे। वाह वाह वाह। ॿियो त ख़ैर हुजे, ठीकु हुजो। दुआ सभिनी खे सलाम, मोहबतूं अव्हां जूं साल जुड़िया हुजो, जिते बि हुजो, ख़ुशि हुजो। वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब। हे अधो हैदर भट्टी हुजे जेको ख़ुदाबाद खां शामिल थियो हुजे, सो ख़ुदाबाद वारो पासो, इहो दादू वारो पासो, इहो हेॾां बि कणकूं वाहजूं थियनि, दरिया बादशाह जे कंधीअ ते बि कणकूं हुजनि, वरी हेॾां नाड़ी बि थिए त वरी छट वारे बि थिए। सो कणक हेॾां बि भली थींदी हुजे दरिया बादशाह जे कंधीअ ते। जेके बि आबादगार हुजनि उहे भलो अनु खणंदा हुजनि, वाह जो एकड़ उन्हनि जो लहंदो हुजे। सो हींअर सॼी सिंध में जिते जिते भली भली कणक थींदी हुजे, जंहिं महिनत कई हुजे, भला ॿिज, जंहिं ख़्यालु रखियो हुजे पंहिंजे फसल, उहो त ज़रूरु खणंदो हुजे। अबा छो न खणे, 100 दफ़ा खणंदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो सो ज़रूरु अव्हांखे वॾा ॿीहर फोन कंदा हुजो, शामिल कंदा हुजूं। सो जेको अबा महिनत करे, सो महिनत जो फल त खणंदो हुजे, उनखे मिलंदो बि हुजे। पोइ ज़मींदार बि ख़ुशि त हारी बि ख़ुशि। पर
ओ हारीअ खे बि घुरजंदो हुजे त फसुल लहंदो हुजे त हिन भेरे इहा सुजागी कंदो हुजी त हेल हमेशह इहो सोचे करे रखंदो हुजी त घर ठाराईंदो हुजां, शादियूं मुरादियूं कराईंदो हुजां, उन सां गॾु इहो बि सोचींदो हुजी कि अदा मुंहिंजा प्यारा भाउ हारी मज़दूर कि तो जो औलाद हुजे त उन जे लाइ कोशिशि करी त उनखे पढ़ाईंदो हुजां, उन जे लाइ बि इहो अनाज गॾु करे रखंदो हुजी त ओखी सोखीअ में उनखे किताब फीस में इहो सॼो उन में कमु अचे, कंहिंजे अॻियां माण्हू हथ न टंगींदो हुजे। सो इहा बि कोशिशि करो, हारी हुजे, मज़दूर हुजे, वापार कंदड़ हुजे, जेको बि माण्हू हुजे, हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? आऊं हैदराबाद शहर खां ॻाल्हायां पियो, वाधू वादा। नालो पंहिंजो अदा ॿुधाईंदो हुजे। नालो मुंहिंजो हुसैन नोड़ियो। हुसैन नोड़ियो। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी? चङो भलो? दुआ 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 यार, प्रोग्राम को सुठा सुठा गाना को माना ॾुखारा को गाना परदेसी माना आहियूं, पर ॾुखारा को गाना ॿुधायो। तूं परदेसी हुजी किथां? ओ अबा परदेसी हुजी किथां आयो हुजी? अमेरिका मां आयो हुजी जा? न अमेरिका में कोन्हे, असां हेॾा थर में आया आहियूं, थर जा आहियूं। थर जो हुजी माना हिते परदेसी हुजी? जी जी जी। थर जे हाणे प्रोग्राम मां टीवी में ॾिसां पियो, गाना माना को सुठा हलायो यार। आओ आयो। थर जे कहिड़े इलाइक़े जो हुजी? इहो नगर चौक। न न, थर थर में कहिड़े इलाइक़े में रहंदो हुजी? थर में 0 पॉइंट ते खोखड़ा पार। खोखरा पार, उतां खां हेसि ताईं आयो हुजी? जी जी जाई, तव्हांजो प्रोग्राम ॿुधण जे लाइ। वाह 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 वाह। संगत खे सलाम ॾिजो तव्हां। वालेकुम सलाम। हे तूं पंहिंजे घर में वेठो हुजी, पोइ बि चवंदो हुजी त परदेसी हुजी, पंहिंजे सिंध में रहंदो हुजे। वाह रे अदा वाह, वॾी महिरबानी हुजे, तोखे गीत ॿुधाईंदा हुजूं, वॾी महिरबानी हुजे। हे असांजा कम हुजनि सिंध जा माण्हू जा। हे बीठो हुजे परियां खोखरा पार, इहो मीरपुर खां परियां वञूं त इहो हुजे, और हैदराबाद में वेठो हुजे चवंदो हुजे परदेसी हुजूं। वाह दा मुंहिंजा परदेसी भाउ वाह। सो असां बि पंहिंजे देश में पंहिंजे मुल्क में वेठा हुजूं, पोइ बि छो परदेसी? किथे बि वेठा हुजो, पंहिंजो घर ठाहे सम्झो वेही रहंदा हुजो। दुनिया जा माण्हू किथां अचनि, रहंदा हुजनि, हिते कारोबार कनि, उथंदा वेहंदा हुजनि, बाक़ी अव्हां पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे तर में बि वरी चवंदा हुजो त परदेसी हुजूं। वाड़े मुंहिंजा भाउ वाह, अॼोकी तो ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई हुजे त इन में वरी हमरा चवंदा हुजनि अदा हमरा बस में चढ़ियो, अदा परदेसिया मूंखे इहो स्थान त ॿुधाईंदो हुजी किथे हुजे? अदा किथां चढ़ियो हुजी? अदा सांगड़ खां शाहपुर चाकर ताईं। हाणे सांगड़ खां शाहपुर चाकर ताईं बि हमरा जे परदेसी थियो हुजे, पोइ रामण वरी पोइ त सफ़ा को परदेसी थी वियो हुजे ॿियो। सो ॻाल्हियूं तव्हां जूं लिखण जणियूं हुजनि ऐं ॿुधाइण जणियूं बि हुजनि, सो ज़रूरु ॿुधायूं हुजनि। कल्ह वरी औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो हुजे, सो असांजे अदियुनि खे, भेनरुनि खे, अमड़ियुनि खे इहो ॾिहाड़ो बि मुबारक हुजे। वाह जी अधे ॻाल्हि कई हुजे त पंहिंजे इलाइक़े में बि ऐं पंहिंजे सिंध में बि परदेसी लॻो पियो हुजे, हैदराबाद में पोइ रामण त वॾो को परदेसी हुजे। वाह जूं ॻाल्हियूं कयूं हुजनि, अव्हां जूं ॻाल्हियूं बादा लिखण जहिड़ियूं हुजनि, लिखण जहिड़ियूं, मूं त वरी लिखण जे बजाए सभिनी खे ॿुधाए छॾियूं हुजनि। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, हेलो भाई, सलाम वालेकुम दानिश साहब। वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां मुंहिंजा भाउ? अल्लाह दया करे थी सुनो खेतपुर नीरज सुन तो ॻाल्हायां। अदा ॿियो ख़ैरु हुजे, ख़ुशि हुजी, चङो भलो हुजी। इलेक्शन खे जी गुज़री वई। अबा इलेक्शन गुज़री वई, खेर जी वोट बि ॾिनो थिए। हा, इलेक्शन में गुज़री वोट बि ॾिनो हुजे, पोइ हाणे अॼु सदर जी वोट थींदो हुजे, सदारत जो। हा बस दुआ जो त ख़ैर अमन मां थी वञे। अमुन अमान, वाह जी ॻाल्हि कई हुजे यार। हा चवंदा हुजनि अबा मानी भली रुखी हुजे पर अमुन अमान हुजे। अमान मुंहिंजा हाल। हा तव्हांजो प्रोग्राम मां लाइ तो बाक़ाइदा ॾिसंदो आहियां। वाह 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 वाह, ये मोहबतूं अवां ॾिसण बि खपनि। कलाम ॿुधाए महिरबानी, ओ कलाम ॿुधायो हुजे मुंहिंजा भाउ, ॿुधायो हुजे, वॾी महिरबानी हुजे, साल जितो जो ख़ुशि हुजो। अधे ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, दिलि जी जेका तकलीफ़ हुजे, जेको ॾुख हुजे उहो ॿुधायो हुजे। साबा अमुन अमान, सुहारी धरती जेका हुजे सिंध, सा अमुन अमान सां, भाईचारे सां, मोहबत सां, महिमान नवाज़ीअ सां दुनिया में नालो कयो हुजे।
पोइ हाणे उते असांखे अमुन अमान त ज़रूरु खपंदो हुजे। पोइ हाणे इहो साईं हाणे वरी नई पग ॿधी हुजे सो हाणे साईंअ खे अर्ज़ु करूं साईं सिंध जा माण्हू चवंदा हुजनि अमुन खपंदो हुजे सो वाक़ई अमुन खपंदो हुजे। पोइ भली मानी बुख रुखी हुजे पर अमुन अमान हुजे। सो अमुन अमान साईं क़ौमूं जुड़ंदियूं हुजनि इल्म ॾाहप हुनर इहे अमुन अमान वारी धरतीअ ते ई भाई वाद विझ में ईंदा हुजनि। सो अॼोकी रिहाण पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻी हुजे। सुभाणे वरी नई ॻाल्हि नई कहाणी ऐं नवनि रंगनि सां अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं। सो अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। सर में सॾु हुजे ऐं जाॾा अव्हांजो पंधु हुजे सो ख़ैर सां हुजे। ऐं जीअं लतीफ़ साईं जी ॿोली हक़ मौजूद सदा मौजूदु हुजे। वेंदे वेंदे बि हिकिड़ो सुहिणो ॿोल हुजे जेको अव्हांजे नज़र कंदा हुजूं। साल अव्हां सुखिया हुजो मोहबतूं माणींदा हुजो ऐं पंहिंजे धरतीअ ते पंहिंजनि ॿचड़नि सां ख़ुशि हुजो। जीअं लतीफ़ साईं जी ॿोली।